मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं खुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे सामीन ऐं मेज़बान इमदाद ओढे साहब जे ख़िदमत में वीना श्रृंगी जा सलाम क़बूल फ़ोन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अमर शहीद भगत कंवरराम साहब जिन ते ख़ासि प्रोग्राम पेश ख़िदमत आहे। राग रिझायो रूह, तहरीर ऐं तरतीब वीना श्रृंगी, रावी शालिनी सागर ऐं वीना श्रृंगी। पेशकश रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सुर संगीत जो सरताज, इंसानियत जी आस्था जो नाव आहे भगत कंवरराम। हीणनि जो हमरा, बेवाहनि जो वाह, प्रेम भाईचारे जो अलमबरदार, धड़ीअ जो सचो पांधीअड़ो, करम योगी। श्री कृष्ण जे गीता में ॾेखारियल करम जी राह ते करम कंदे जीवन घारियो। श्रीमद भगवत गीता जे अध्याय 2 में 51 श्लोक में करम ते रोशनी विधी वई आहे। जे ज्ञानी पुरुष कर्म जो फल छॾे कर्म कनि था, उहे जनम मरण जे फेरे खां छुटी दुख रहित पद खे प्राप्त थींदा। दरवेश फ़कीर कंवर कॾहिं बि फल जी चिंता न कई। कर्म करे जीवन मरण जे चकर खां मुक्त थी अमृता हासिल कई। निंड खे तिलांजलि ॾेई हथ हाज में पेर पंधु करे ॻोठ ॻोठ, शहर शहर इहा ई सदा बुलंद कई। वणजारो थी जग में आयो आहीं, ही शरीर नाशवान आहे। सुता उथी जाग, निंड न कर एतिरी। भिट धणी फरमायो आहे, ए कम कमेणी जे सुम्हनि पेर ड्रिघा करे। दरवेश फ़कीर पंहिंजे नेणनि में परमेश्वर खे समाए रखियो। जंहिं सच जे पारखू नज़र दरवेश कंवर खे दुनिया जे सच सां मुंहुं मुक़ाबिल कयो। सिंध जी पवित्र भूमि जरवारनि जे ॻोठ में 13 अप्रैल 1885 ते बालक कंवर जनम वरितो। माता तीरथबाई, पिता ताराचंद धन्य आहिनि, जंहिंजे घर लाखीणे लाल कंवर जनम वरितो हो। संत खोताराम जे वरदान ऐं धणीअ जी महर सां कंवर रूपी बालक दुनिया में मनुष्य जन्म जो चोलो पहिरे करे हिन संसार में पधारियो। कंवर जी ॿाहिरीं शख़्सियत, कननि में कुंडल, गले में माला, अखियुनि में चमक, चेहरे ते नूर, पगड़ी पहिरियल, कारियूं घाटियूं मुछूं, सेहतमंद, कद काठ सुठो, मधुर वाणी, इहा हुई संत कंवरराम जी ॿाहिरीं शख़्सियत। अमर शहीद संत कंवरराम विरहाङे खां अॻु नए रंग ढंग सां भजन परंपरा खे चोटीअ ते पहुचायो। जामो पहिरें छेर ॿधी भगत विझी भक्ति संगीत जे परंपरा जे तहरीक खे जनम ॾिनो। संदसि ॻायल कलामनि सिंध में वॾी हलचल मचाए छॾी।
ॿार बुढा औरतूं मर्द हिंदू मुस्लमाननि जे ज़बान ते कमर जा कलाम हुआ। अॼु बि सुलेमान जो कलाम कीअं रिझायां तोखे कीअं परचाया ॾस कोॾांहुं हर संगीत महफ़िल ऐं मेले में ॻातो वञे थो। या वरी नाले अलख जे ॿेड़ो तार मुंहिंजो भगतनि तरफ़ां भगत जे शुभ आरंभ में इहो कलाम ॻातो वेंदो आहे। भक्ति संगीत जी परंपरा जो मज़बूतीअ सां दामन झलियो बीठो आहे। कंवर जे जीवन जा अनेक पहलू आहिनि जंहिं ज़रिए जीवन दर्शन करे सघिजे थो। इबादत वचन जा अटल, प्राण जाए पर वचन न जाए, सच जा साखी, दीन दुखियुनि जी सेवा, प्रेम भाईचारो, पवित्र भावना, नेक नियति, हीणनि जा हमराह, अभिमान जो अवगुणनि खां मुक्त, परोपकारी, हिंदू मुस्लिम एकता में अटूट विश्वास रखंदड़, सुर संगीत जा सरताज, आलम सखी अहिड़ा जो सखावत कंदे दान ॾींदे हिकु हथु ॾे त ॿिए हथ खे ख़बर ई न पवे, माताउनि भेनरुनि जो सम्मान करणु, ॾात जा धणी, निवड़त न्याज़ ऐं निमाणाई नेहठाईअ जा मुजस्म। निवड़त ऐं न्याज़ ते पाण त अमल कंदा हुआ पर ॿियनि खे बि इहा नेक सलाह ॾींदा हुआ त निवड़त न्याज़ ऐं नेहठाई जी माला फेरण वारे जाप जा वचन वठो। जा जा पसी पाण ता ता नाहे सज विञाए वजूद तां पोइ तकबीर चओ। निफ़ाक़ वेर वीछा हिकारत खे दफ़न करे पंहिंजो वजूद विञाए झूली फैलाए दीन दुखियुनि जा दुख दूर करणी संदन इबादत हुई। दगा दोलाब तासुब नफ़रत मथां प्रेम भाईचारे सेवा भावना जे हथियार सां इन्हनि बेकारनि ते सोभ पाती। ग़रीबनि जे रूप में परमात्मा खे पसियो, पंहिंजी ज़ात सिफ़त ऐं अना खे दफ़न करे सॼे समाज जे भलाई लाइ पाण खे अर्पण करे छॾियो। जेसि ताईं हीअ काइनात मौजूदु आहे तेसि ताईं कंवर जो नाव सच जी अलामत बणियल रहंदो। पंहिंजे वजूद खे विञाए इन रुतबे खे पातो। दादा होचंद आडवाणी श्रद्धा जा गुल अर्पण कंदे चवनि था, संदसि भगत भक्तीअ सां भरपूर रहंदी हुई। बेशक हू सिंध जे संतनि जो सरताज हो। प्रोफेसर राम पंजवाणीअ कुझु हिन तरह सां इज़हार कयो आहे, कंवर अणपढ़ियल हो पर हक़ीक़त में हू आलिमनि जो बि आलम हो।
बाल अवस्था इन जे बारे में कंवर जी बाल अवस्था जे जीवन ते नज़र कंदासीं त कई सचायूं संदन आदर्शी जीवन जूं साख भरिन थियूं। शांत सुभाउ, मासूम मुरकंदड़ चेहरे ते नूर, अखियुनि में चमक, शांत सुभाउ, वंड खाइए सुख पाइए। जिन बालक कंवर खे ॾिठो तिन जो चवणु हो त जेकी खाइण लाइ शयूं ऐं टोल मिलंदा हुआ से झिरकियुनि ऐं किवलियुनि अॻियां उछलाए छॾींदा हुआ। नंढड़ो कंवर एतिरो त रहमदिल हो जो संदसि पिता खे नंढड़ो दुकान हो ऐं ॿनी ॿारे जो टुकर। बालक कंवर खे संदसि पिता तयारु थियल फ़सुल खे पखियुनि जे खाइण खां बचाइण लाइ झार हकलाइण जे लाइ चवंदा हुआ। कोमल हृदय वारो रहमदिल बालक पखियुनि खे गुलेल हणी भला कीअं थे उॾाए। हू माठ करे एकांत में वेही रहंदो हो। पखी खाई पिया मौजूं माणींदा हुआ। हिक ॾिहाड़े हिक फ़क़ीर अल्लाह जे नाले ते सदा बुलंद कई ऐं चयो, मूंखे बुख लॻी आहे, अल्लाह जे नाले मूंखे कोहर ॾे। मूं वटि इन जे एवज़ ॾियण जे लाइ कुझु बि न आहे। बालक कंवर सोच में पइजी वियो। हिक तरफ़ हो ख़ुदा जो ख़ौफ़ त ॿिए तरफ़ जीजल माउ जी मार जो डपु। बालक कंवर मन में वीचार कयो त भल त अमड़ जी मार पवे, पर ख़ुदा जे नाले जी बुख मिटाइण वारे सवाब जो कमु ज़रूरु कंदुसि। अहिड़ो हो रहमदिल ऐं बालक कंवर। पीउ माउ गुरु जी सेवा करणु संदसि परम धर्म हो। माता पिता जो वचन सत वचन करे पालींदा हुआ। गायुनि सां कृष्ण कन्हैये वारी प्रीत मधुर मुरली वॼाए सभिनीनि खे रिझाए छॾींदा हुआ। जीअं कृष्ण कन्हैये खे ग्वाल बाल ऐं गोपियूं वृंदावन में मधुर मुरली जे तान ॿुधी वकोड़े वेंदा हुआ, तीअं कंवर जे इर्द गिर्द बि साथी संगती गॾु थी वेंदा हुआ। संत कंवर जो मखण चोर कृष्ण कन्हैये, माता जसोदा ऐं नंदलाल ते ॻायल सनेह वारो भॼन सुहिणे अंदाज़ में ॻातल आहे। श्री कृष्ण खे माता जॻायो आहे, उथी करे जसोदा राणीअ खां नंदलाल मखण ऐं मिश्री घुरनि था। प्रात समय मोहन मैया से हंसकर माखन मांगत है, माखन खाए नचे ब्रिज मोहन मधुर तान सुनावत है, चौ श्री राम। अहिड़ी मधुर वाणीअ में चौ श्री राम उचारिनि था जो ॿुधंदे ई रग रग में राम रंग समाइजी थो वञे। ॾुध खीर मखण ॾियण वारियूं भटारियुनि गायुनि जी सेवा ऐं गौशाला लाइ झोली फैलाए भजन ॻाए दान घुरंदा हुआ। जीव दया संदन रग रग में समायल हुई। कांगा ॾिजाए कृष्ण खे पैगाम वेंदे वेंदे, कांगा ॾिजाए कृष्ण खे पैगाम वेंदे वेंदे, बुख में मरन थियूं गायूं घनश्याम वेंदे वेंदे, पूरो पंहिंजो न पाड़े अंजाम वेंदे वेंदे। सुर संगीत में ईश्वर जे रूप खे उन्हनि पसियो। इन आराधना जो ई फल हो जो धणीअ जे सचे पांधीड़े कंवर जे झोलीअ में जॾहिं हिकु दुखियारी माउ जिस्म जे चुरपुर खां महरूम ॿार खे झोलीअ में विझी ममता जो वास्तो ॾिनो त दरवेश फ़क़ीर कंवर धणीअ खे ॿाराईंदे चयो, मालिक तुंहिंजे नाव ते ॿारड़े खे लोली थो ॾियां, महिर कजाए। ईश्वर पंहिंजे प्यारनि जी हमेशह पत रखी आहे। नंगी नंगपाल जो नाव खणी जॾहिं ॿारड़े खे लोली ॾिनी त ॿार जे शरीर में चुरपुर अची वई। असीं जॾहिं बि कंवर जी इहा लोली ॿुधंदासीं त अजीब कैफ़ियत तारी थी वञे थी। जॾहिं कंवर जी मधुर वाणी मां ॿोल निकिरनि था, करता ऊआ 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 लोली ॾेवा लालनो, अखियुनि आॾियो साक्षात उहो दृश्य अची थो वञे। अंधो पिंगला हुजे
सजना जीवे जीवे भला पति अजय धर्म में देही सुधारण नार के गुण दे पति अजय प्राण में हरदमी गुजारण नार गुजारण नार के वही बन दे सीता पति दी खास सेवा ले वही बन दे सीता दिए पत धर्म में देही सुधारण नार के गुण दे हे कृष्ण दिया कांत पैदा खास नारण नार के गुण दे पति ब्रह्मा पति विष्णु पति परमात्मा आए पति ब्रह्मा पति विष्णु पति अभी मूर्ति चित में विहारण नार के गुरु जय पति अभी मूर्ति चित में विहारण नार के विहारण नार के हिंद सिंध जे बर्ख अदीब तीरथ बसंत दरवेश कंवर ते जेका रचना रची तंहिंजे अदबी मयार ऐं कंवर जी हयातीअ जा वर्क सच जा साखी बणिजी सिंधी साहित्य जे अदबी तारीख़ जो यादगार ऐं अज़ीम दस्तावेज़ बणियो। हिंदू चाहे मुसलमान केर बि दर ते सवाली ईंदो हुन त कंवर झोली फैलाए उन्हनि जा दुख दूर करण लाइ मदद जो हथ डिगरींदा हुआ। कंवर अहिड़नि इंसाननि में साक्षात ईश्वर पसियो। से कीअं पिरी पसन कटर जिन अखियुनि में कंवर खे त पिरी पसणो हो, इन करे ज़ात पात जे विछे ऐं कटर पड़े खां कोहा परे हर ख़ुदा जे बंदे जी मदद कंदा हुआ। मन में सेवा भावना पोइ चाहे मंदर टिकाणे जी सेवा हुजे या दीन दुखी मोमिननि जी मदद करण वारी ॻाल्हि, जंहिंजी गवाही ख़ुदि मोमिन बुज़ुर्ग दानेश्वर अली अहमद ब्रोही कंवर जी जीवन झलक पेश कंदे उन्हनि फरमायो आहे त मोहताजनि में मुसलमाननि जी अक्सीरत हूंदी हुई। पंहिंजी तहरीर में हू अॻिते फरमाइनि था, कंवर जी शादीअ जी तिथ ॿधी वई त 3 ॾींहंनि बाद हिकु शाइक कंवर खे कुंवार लाइ 4 जोड़ा कपिड़नि जा भर्थ भरियल हिकु बोस्की जो साण करे खेसि नज़राने तौरु ॾेई वियो। भाई कंवर कपिड़नि जी गंढ वठी घर में रखी छॾी। शाम टाणे हिकु मिसकीन माई अची संदसि घर जो कड़ो खड़कायो, चई अबा सुभाणे ईद आहे, मूंखे बचनि लाइ नाहे कपिड़ो न लटो, ऐं बेवाही रन ज़ाल किथे वञी दर दर हथ टंगिया। भाई कंवर अंदरि वञी गंढ खणी अची ॿुढड़ी माई जे हवाले कई, चई अमर वठ पंहिंजी अमानत, मूं सुबुह खां वठी सांढे रखी, शुकुर थियो असली माल मालिकनि खे मिलियो। भाई कंवर भुलिजी बि पाण ते सखावत जो इल्ज़ाम मर्झण न ॾिनो। हमेशह चवंदो हो, भाई मूं वटि आहे छा जो कंहिंखे ॾियां, ॾियण वारो ॾिए थो ऐं विच में आउं अची ख़ामख़ा फाथो आहियां। चिठी लिखंदड़ हिकिड़ो, चिठी वठंदड़ ॿियो, पर सरनामो हमेशह हूंदो मार्फत फिरी मिले फलाणे खे। कंवर जे जीवन जो दर्शन अहिड़ियुनि सचायुनि सां पसी सघिजे थो। अमर शहीद भगत कंवरराम जे वंश जा भाती भारत जे मुख़्तलिफ़ शहरनि सतना,
अमरावती, दिल्ली, मुंबई, कलकत्ता ऐं अमेरिका में रिहाइश पज़ीर आहिनि। संत कंवरराम जो भाउ जाड़ाराम हिन फ़ानी दुनिया खे अलविदा करे ईश्वर जे चरणनि में वञी जाइ वरिती। कंवरराम जिन 2 शादियूं कयूं। पहिरीं घरवारी काकाबाई, जंहिं मां संत साईं पेशूराम जिन जनम वरितो, जिन इंसानी चोलो छॾियो आहे। संदन पुट मनोहरलाल, जशनलाल, नंदलाल, सर्वानंद ऐं जयकुमार आहिनि। धीअर भगवंती ऐं कलावती अमरावतीअ में आहिनि। श्रीमद भगवत गीता जे 3 अध्याय में कर्म योगी कृष्ण अर्जुन खे ज्ञान ॾींदे श्लोक 4 में चवनि था, हे अर्जुन, रुगो कर्मनि जे न करण करे को उन खां आजो थी नथो सघे, ऐं न रुगो संन्यास यानी कर्मनि खे त्यागण करे ई को सिद्धीअ खे पाए सघे थो। इन्हीअ गीता जे ज्ञान जी पैरवी कंदे ऐं पंहिंजे गुरु संत सतराम दास जे हुकुम सां संत कंवरराम ॿी शादी कई। उन वक़्तु कंवर जी उमिरि 45 साल खनि हुई। ॿी धर्म पत्नी पूज गंगाबाई, जंहिंखे पुट जो औलाद न हो, 2 धीअर ॼायूं। संदन ॿी घरवारी जो पंहिंजे भतार कंवर सां 9 सालनि जो साथ रहियो। 54 सालनि जे ॼमार में हिन फ़ानी जहान खे हुन अलविदा कयो। संत कंवरराम जे कुटुंब जी वंशावलीअ जो वण फलियल फूलियल आहे, अलॻि अलॻि शहरनि में पखिड़ियल आहे। संत कंवरराम जे नेक कार्यनि ऐं उसूलनि खे इहे श्रद्धा ऐं प्रेम भाव सां वधाईंदा पिया अचनि। अमर शहीद कंवरराम जे नाव ते भारत जे कुंड में आस्थान, धर्मशालाऊं, मंदर टिकाणा, रोड कॉलोनियूं ऐं चौकनि ते मूर्तियूं लॻल आहिनि। तोखे शाली यादि हूंदो त कुझु अरसो पहिरीं सदरे हिंद प्रतिभा देवी पाटिल सिंह, उन्हनि जे हथां अमर शहीद संत कंवरराम ते राष्ट्रपति भवन यानी उन जे दरबार हॉल में हिकु जेको आहे टपाल टिकली जारी कई वई उन्हनि जे यादि में। ऐं इन खां अलावा भारत माता जे मंदिर में बि अमर शहीद संत कंवरराम जी मूर्ति, जिते ॿिया संत महात्माऊं आहिनि, उन्हनि सां गॾु रखी वई। त इहा ख़ुशी जी ॻाल्हि आहे। मां बि इहा ई ॻाल्हि चवण वारी हुअसि कि ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे कि इन्हनि ॿिन्हिनि प्रोग्रामनि में असां उते शरीक हुआसीं ऐं जेको राष्ट्रपति भवन में प्रोग्राम थियो हो उनखे कंडक्ट करण जो, उन जी कार्रवाई हलाइण जो शर्फ़ मूंखे हासिलु थियो हो। ऐं असां गुरु जी बि ॻाल्हि कईसीं जी, सचे साईं सतराम जी, त छो न उन्हनि जे यादि वारो जेको कलाम संत कंवरराम ॻातो आहे उहो असां पेश कयूं। सच्चा साईं तोखे संभालती सिंधुरी सारी, सच्चा साईं सतनाम बरायो कुमार। सदा पसी मूरत कोई प्यारी, खसी तो दिल सबनी दिलदारी। रण की
घटि वधी आहे कोन को सभई समुदारी तनित भाई सतराम संत अथवा पर उपकारी जंहिं करे पुकारा प्रेम जो सभु ठारी थींदो सभु सतारी जो मिलंदो ॻाल्हि वधी कंवर जी आवाज में सोज़ आलाप में ईश्वर जो नाम परमात्मा जो कंहिं अंत न लधो आहे। ईश्वर बेअंत आहे। अगरि सचे मन सां आराधना कयूं था त कंहिं न कंहिं रूप में विज जी चमकाट जीअं उहो नूर फैलाए छॾे थो। कंवर जे सुर संगीत जे मधुर आवाज़ जी गूंज हां में हुरंदी पई आहे। कंहिं अमृत वेले ओचितो कननि में ॿुरण लॻंदी आहे। राम सुमर प्रभात मेरे मन जे जागी तूं जाग तूं त सुम्हे अॻे ई घणो घोरी निंड विञाए साड़े छॾ सुम्हण खे। कंवर जे जीवनी छपाईंदड़ खेमचंद मोतीराम ॼेठवाणी कंवर जे बारे में श्रद्धा पेश कंदे कुझु हिन तरह सां लिखियो आहे। अमर शहीद कंवर में 3 अवतारनि जा गुण हुआ। कलयुग जो अवतार गुरु नानक देव वांगुरु ॻोठ ॻोठ शहर शहर में भक्तीअ में ऐं नाम जो प्रचार कयाऊं। त्रेता युग जे अवतार मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्र वांगुरु साईं कंवर मर्यादा जा स्वरूप हुआ। मर्यादा त को खाउन सिखे। गुरु भक्ति मर्यादा मंझन भरपूर हुई। द्वापर युग में श्री कृष्ण भगवान जियां मधुर मुरली वॼाए करे गोपियुनि ऐं ग्वालनि जी सुध बुध भुलाए खेनि ख़ुशीअ में मस्त कंदो हो, तीअं संत कंवरराम मुख जी मुरलीअ सां हज़ारनि खे भॼन में मुग्ध ऐं मस्त कंदा हुआ। संदन आवाज़ एॾो बुलंद हो जो मीलनि जे फ़ासिले ते ॿुधण में ईंदो हो। पाण भॼन में भॼन रूप बणिजी वेंदा हुआ। दरवेश कंवर फ़क़ीर निष्काम सेवा कई, फल जी चाहना कॾहिं कान कई। जंहिं शेवा जो पराॾो मुल्का मुल्क पहुतो। हिंदू चाहे मुसलमाननि में को भेदभाव कोन रखियऊं। असांजे समाज में आदि जुगात खां माताउनि ऐं भेनरुनि खे समान ॾिनो वियो आहे। आला इख़लाक़ी क़दुरु भतार सां नी निभाइण, निबड़त ऐं न्याज़, मारूड़नि सां मोहबत, वफ़ा जफ़ा जो दर्श ॾिनो वियो आहे। जीअं लतीफ़ साईं फरमायो आहे, कांध न कंदसि को ॿियो खथियड़ो ई ख़ूब मेरो ई महबूब असां मारू मन में। समाजी इख़लाक़ी क़दुरनि ज़िंदगी जे आदर्शी उसूलनि सां निभाव संत कंवरराम जे जीवन जा अहम पहलू रहिया आहिनि। जिन गुणनि जो वर्णन पंहिंजे कलाम पतीअ जे प्रेम में हरदम गुज़ारणु नार खे घुरिजे। कंवर जे कलामनि खे ॿुधण सां ई असांजे ज़िंदगी जी रहनुमाई लाइ आदर्शी उसूल मिलंदा। संदनि हिकिड़ो कलाम कीअं विसारिया वर अधियो मुंहिंजो हाल महरम यार, या मुंहिंजे दिलि जो महरम यार कीअं विसारिया वर अधियो। कलामनि में रूहानियत जा राज, साॻी वक़्तु आम इंसाननि लाइ आदर्शी जीवन जा पैगाम बि असांखे नज़र ईंदा। मर्द हुजे या औरत, ॿिन्हिनि लाइ उहो ई पैगाम इख़लाक़ी क़दुरुनि खे जीअ सां जोड़े रखणु। जीअं शाह साईं फरमायो आहे, दिलि चो दिलबर हेकिड़ो घणा ता न कजनि, दिलि चो दिलबर हेकिड़ो घणा ता न कजनि, दिलि बि ॾिजे हिक खे चाहे 100 सिकनि, से चिलविला चइजनि जे दर दर लाइनि दोस्ती। अॼु असांजे समाज मां इख़लाक़ी क़दुरु ज़िंदगी जा मुल्ह ऐं आदर्श पलान छॾाईंदा पिया वञनि। मौजूदा दर जी ज़हनी पीड़ा, रिश्तनि में कसाव ऐं छिकताण ऐं टुटण इख़लाक़ी क़दुरनि जी गिरावट जो ई नतीजो आहिनि। जे न सुञाणनि सच खे बेमतिनी वटि, जे न सुञाणनि सच खे बेमतिनी वटि, अमुल खे अधु करे पाणे हणंदा पट, वञी महर तिनी वटि पिन जे पारखू पारिस जा। अगरि असांखे श्रद्धा आहे, प्यार ऐं मञता आहे त असीं आदर्शी ज़िंदगी ऐं इख़लाक़ी क़दुरनि जो पलांद पकिड़े करे हलूं।
जाए असांजे दरवेश कंवर जे लाइ इहा ई सची अक़ीदत रहंदी। असांजे समाज में ॻाइण वॼाइण वारनि खे घटि नज़र सां ॾिठो वेंदो हो। इन्हनि खे धोकड़ी, भट, मीरासी, मंगणहार, मंगतो, ख़ैरात घुरंदड़, पर कंवर संगीत खे ईश्वर जी भक्ति जे रूप में ॾिठो ऐं पेश बि कयो। पंहिंजे ॻाइण वारी कला खे ईश्वर ॾात माता सरस्वतीअ जी देन करे सम्झो। कंवर ते सूफियाणो रंग वाह जो चढ़ियल हो। बेकस, बेदिल, बुले शाह, बहावल फ़कीर, शाह सचल सामी सूफ़ी शाइरनि जा कलाम ॻाता। सिंध जो बुज़ुर्ग दानिश्वर अली अहमद ब्रोही चवे थो, मूं न ॿीजल ॿुधो न राय ॾियाच ॾिठो, पर मूं हिकु लखनि जो रांझो ज़रूरु ॾिठो ऐं ॿुधो। सुरीलो बि रस भरियो हो, सखी बि अहिड़ो जो ॾेई न पचारे, जो सिर ॾेई अब्दी हयात माणे। अहिड़ो हो माई जो लाल, सिंधड़ीअ जो राय ॾियाच। भाई कंवर मीरपुर माथेले तालके जे हिक वाहन जरवारनि जो ॻोठाणो मिसकीन फ़क़ीर मनिश हट वाणियो। संदसि इल्मी लियाकत त 5 दर्जन ऐं हटकी अखरनि जी सुञाणप ताईं महदूद हुई, पर अंदर जो सोजरो इलाही हुयुसि, जंहिंजो जरको संदसि पेशानी में पियो बखंदो हो। 10 नवंबर आर्तवार 2002 ते दहलीअ में मारवीअ तरफ़ां अमर शहीद भगत कंवरराम जी यादि में तूं छपर तूं छांव प्रोग्राम में पूज्य संत साईं चांडूराम जिन तरफ़ां कुर्ब जा पेर भरे करे हिते पहुता हा। उन्हनि जी पवित्र भावना में पसण वटां उन्हनि जो नींह बि असांखे ॾिसण वटां मिलियो। अना खां किनारो करे क़ीमती वक़्तु सीड़ाए करे हुननि असांजो साथ ॾिनो। जेॾो तुंहिंजो नाव बाझब ओॾियाई मङा, रे थंबे रे थूणी, तूं छपर तूं छांव, आऊं कुॼाड़ो कुहाण, तोखे मालूम सभु का। सिंधी साहित्य में कंवर जो ज़िक्र, कंवर जी शख़्सियत ऐं नाव जो ज़िक्र न सिर्फ़ सिंधी साहित्य बल्कि संगीत, कला ऐं मंदरनि, आस्थाननि, भॻत ऐं मेले में बि थींदो रहंदो। पंडित आस्करण शर्मा जॾहिं कंवर जो ज़िक्र कंदो त गायकीअ जो पहलू खे उनखे खणी करे उजागर कंदो हो। इन तरह सूरदास ॻाईंदड़ फनकारा साधणी मीरा देवी संत कंवरराम फिल्म जा गीत ॻाता आहिनि। मौसीकार श्री अर्जुन कंवर जे गायकी जे अंदाज़ खे खणी करे मीरा देवी खां लोली रिकॉर्ड कराई आहे। मौसीकार श्री अर्जुन जो चवणु हो त मीरा देवीअ मख़सूस अंदाज़ ऐं श्रद्धा सां संत कंवरराम फिल्म जा गीत ॻाता आहिनि। शहीद जे जुतीअ जो शान त ॾिसो। चवनि था सिंध जे सखी भगत कंवरराम जी जुती संदसि औलाद वटि महफ़ूज़ आहे, सफ़ा ताज़ी रखी आहे। शहीद जी जुती जो शान त ॾिसो। ही इज़हार अदबी ज़ौक़ रखंदड़ कामरेड मीर मोहम्मद टालपुर पंहिंजे किताब यादगिरियुनि जे सफ़र में कयो आहे। कंवर जे आदर्शी जीवन कार्यनि जे इतिहास खे महफ़ूज़ करण लाइ अमर शहीद संत कंवरराम मिशन शिव शांति सखी बाबा आसूदाराम आश्रम जे ज़ेरे साए रूहानी रहबर पूज्य संत साईं चांडूराम जी आशीर्वाद सां नेक कार्य हली रहिया आहिनि। ज़िंदगी जे पछाड़ीअ वारो प्रोग्राम मांझनि दरबार में उन्हनि कयो, जिते मारू राग ॻातऊं त सभिनीनि खे हैरानी लॻी त अहिड़े मौक़े ते मारू राग, पर दरवेश कंवर खे पंहिंजे अंतिम सफ़र जी ॼाण अंदर जे रोशनी ज़रिए पइजी वई। अॼु बि जॾहिं संदसि इहो मारू राग आओ कांगा कर ॻाल्हि मूंखे तन मारूड़नि जी ॿुधबो आहे त अनेक मंज़र अखियुनि आॾो रक़्स करणु लॻंदा आहिनि। बस्ती वाहण झोली फैलाए जो फ़क़ीर मेला ख़ूब मचाईंदो हो, ॿार ॿुढा सुर साज़ ते सरचाईंदो हो, राग रंग सुर आलाप जंहिंजो गूंज बणिजी ॻोठ ॻोठ गूंजण लॻो, सो कंवर रुक में कुसिजी वियो, भगत दरवेश रत में रंगजी वियो, सुहारी सिंध जे शहीदनि में थी शरीक, हिंद सिंध में अमर सो कंवर थी वियो। हिज मास्टर्स वॉइस कंपनी जा लख थोरा जिन विरहाङे खां अॻु रिकॉर्ड भरे इन अमुल खज़ाने खे महफ़ूज़ करे छॾियो। मधुर सदाबहार आवाज़, सही तलफ़ुज़, ॿोलनि जी चिटाई, बल्कि कुदरती ॾात हुयनि।
जर्मन माहिर क़ाबिलियत सां रिकॉर्डिंग जी नीडल जी बैलेंसिंग कई ऐं संदन आवाज़ ॿुधी करे खेनि दाद ॾिनो। कंवर जी गायकी जो जादू सिंध में उन हलचल मचाए छॾी। भक्ति संगीत भगत ऐं लोक विरसे खे उरूज ते पहुचायो। हर हिक ज़बान ते कंवर जो नाव लभनि ते वाह वाह, जंहिं मक़बूलियत कंवर जी जान जो बख वरितो। तासुब जी बाहि कंवर जे इंसानी चोले खे त साड़े छॾियो, पर अमृता मिटाए न सघी। 1 नवंबर 1939 ते शहादत जो जाम पीतो। हिंदू चाहे मुसलमाननि अक़ीदत सां यादि उनखे कनि था। जिन अखियुनि सां ॾिठो तिन जो चवणु आहे त मालूम ईअं थींदो हो ॼण संदसि ॿिन्हिनि करायुनि में आज़ी ऐं आजिज़ी जूं हथ कड़ियूं पहिरियल हुयूं। आजिज़ी संदसि आदत हुई त राग संदसि इबादत हुई। नंढड़े लाकू ॻाइण सां दिली लॻाव हुयसि जो वधी वण ॿेड़ी थी संदसि रग रग में वकोड़े मंझि समाइजी वियो। ॻाइण ॾात आहे जंहिंखे ॾातर ॾे के पेट पूॼा जो वसीलो बणाइनि त के पाकीज़ा सौगात। भाई कंवर आलाप खे सचे साईं जी सूखड़ी ॼाणे खेसि भॻवान जी भक्ति लाइ अर्पण करे छॾियो। भगत में पंहिंजे आलाप जी इब्तिदा साईं जे साराह सां कंदो हो। हमेशह पोएं असुर खां शुरू थी प्रिय फुटी ताईं वॼंदो नचंदो हो। सुर आशावादी ऐं प्रभाती संदसि पसंदि जा सुर हा। असुर वेले उथी अलख ओरण जे सवाद जो पतो उन्हनि खे बाख़ूबी हूंदो। ॻाइण वक़्तु कंवर जी कैफ़ियत ॾिसण वटां हूंदी हुई। आलाप खे उरूज ते आणे मस्त हाथीअ जियां पियो नचंदो हो, झूमंदो हो। संदसि नेड़नि मां नीर वहंदो हो। कंवर जी भगत हिकु अवामी मेले जो रूप ॾींदी हुई। अली अहमद ब्रोही साहिब इहो फरमायो आहे। धणीअ जे इन सचे पांधेड़े जो दर्शन कयो ऐं उमेद करियां थी त अव्हांखे बि कंहिं न कंहिं रूप में इन संत जे आदर्शी जीवन जो दर्शन थियो हूंदो। जे मन में श्रद्धा आहे त अलॻि अलॻि झलकियुनि जे रूप में पसण वटां मिलियो हूंदो। राग रिझायो रूह। अव्हां अमर शहीद भगत कंवरराम जे यादि में ही प्रोग्राम ॿुधी रहिया हुआ। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अमर शहीद भगत कंवरराम जी यादि में ख़ासि प्रोग्राम ॿुधो। तहरीर ऐं तरतीब वीना श्रृंगी, रावी शालिनी सागर ऐं वीना श्रृंगी। पेशकश रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। मोकलाणी नाहे सदाईं गॾु।
हिकड़ी लहर लोभ जी आतश जो मेरा अल्लाह पुताल बनत था ओ मेरा सजना कि मोरे चार में बकरियों गोलियत